पैसे जो सुख हर कंहिंजे नसीब में थोड़ी हूंदो आहे। ऐं अॼुकल्ह इज्जत माण्हूअ जी कोन्हे, पैसे जी इज्जत आहे। छा मतलब? साईं, अॼुकल्ह हिक धंधे जे भाड़े तरक्की करणु ॾाढो ॾुखियो आहे। मां अॼु तव्हांजे लाइ हिकु सुठी प्रॉपर्टी ऑफर खणी आयो आहियां। सेठा, हे रॉकी तो वधीक डबल खणी वञ, ख़बर आहे मूंखे। डबल खाइण असांजे ब्लड में आहे। वठ हिकु कश छा खपई? दादा, मूंखे ₹1 लाख खपंदो। ₹1 लाख खपनि? ₹1 माया, हिकु ॻाल्हि चवां, तोखे न रईसी जो रंग चढ़ी वियो अथई। ऐं पाण बि त दोस्तनि सां गॾु डेली होटलिंग था कयो वेठा, घर में वेही करे पियो न। तुंहिंजी ऐं तुंहिंजी माउ जी स्टाइल आहे न, मुंहिंजी स्टाइलूं ख़राबु करे छॾियूं आहिनि। अच्छा तू ॿुधाए, तोखे कीअं टाइम जी छोकिरी खपे? करीब करीब तो जहिड़ी। मूं जहिड़ी जे बजाए मां ही मिलियमि त? अगर तू मुझा पैसा न मोटाई न तो समझी वट मुके तुझो घर खपे। चुप कर। क्या? तो पैसो वापस करे, धंधो बंद करे, छा फकीर ठही वञे। 100 मां 70% सिंधी पार्टियूं ॿुधियूं आहिनि। इहा ई त गुडविल आहे सिंधियुनि जी। अरे गुडविल आहे, अरे इन गुडविल खे असां ई त ख़राब कयो आहे। हिकु ई आलीशान बंगलो